नाज़रीन, कराची सूरती गारमेंट्स यूनिट 9 जा पोरियतन कंपनी खिलाफ़ दाईंदे मेरान मीडिया सेंटर ते पहुंची करे प्रेस कॉन्फ्रेंस कंदे चयो, जावेद, शोएब ऐं ज़ीशान ऐं गार्ड मिली करे वर्करनि सां नाजाइज़ी करनि था। उन्हनि वधीक दाईंदे चयो, हा दा सदाम ॾियो हाल तव्हां सां छा कंपनी कयो आहे? साईं, मूंखे बेवाजिबी कंपनी ॿाहिरि कढी छॾियो आहे, जेको कानून जे मुताबिक़ न आहे। ज़रासर नाइंसाफ़ी आहे। कुझु वक़्तु पहिरियों, कोरोना वक़्त खां पहिरियों मुंहिंजो मसइलो थी पियो कंपनी में, कंहिंसां थोरो हाथापाई थी पई। उन मूंखे लफ़्ज़ कढिया, गार कढी, मां उनखे ॿ टे चमाटा उन मूंखे उन खां बावजूदि इन्हनि मूंखे लॉकअप करायो। लॉकअप कराए जेकी कंपनी जी पॉलिसी आहे, जेको झगड़ो करे कंपनी में, मैं आपके साथ करूँ या वो आपके साथ करे, उहो ॿई माण्हू ॿार आहिनि। त हुननि उन माण्हू खे अंदरि रखियो आहे ऐं असांखे ॿाहिरि बेरोज़गार करे छॾियो। अॼु 8 महीनो आहे, 9 महीनो मूंखे पंहिंजो हक़ बि न आहे मिलियो ऐं मुंहिंजी कोई ॿुधे बि नथो, न को गेट ते कोई ॿुधे थो, न जावेद ॿुधे थो, न GM ॿुधे थो, शोएब, न को फ्लोर इंचार्ज ॿुधे थो, कोई बि मुंहिंजी नथो ॿुधे। मां चवां थो त मुंहिंजी सभिनि भाइरनि सां अपील आहे त मूंखे इंसाफ़ु खपे। रे जी सूरती कंपनी जी मैनेजमेंट जी जेकी बदमाशी आहे, इहा बदमाशी हरगिज़ बर्दाश्त न कंदासीं ऐं इन जो मुंहुं तोड़ जवाबु ॾींदासीं। मां इहो ई चवां थो बाबा, सूरती नाइन कंपनी में जेको आहे सिंधी माण्हुनि सां वर्करनि सां नाजाइज़ी आहे तमामु वधीक। अगरि को कंपनी जो वर्कर ॻोठ वञे थो मोकलियुनि ते पंहिंजी मजबूरी जे हिसाब किताब जे ख़ातिर उन खे कंपनी फारिग करे थी वञे, न उन खे को हिसाब किताब ॾियनि था, न अहिड़ी ॻाल्हि उन सां तरीक़े सां करनि था। कंपनी में तमामु हिकिड़ो वर्करनि जे तरफ़ां सूरती नाइन कंपनी में जेके ज़िम्मेदार माण्हू आहिनि, फारूक आहे, जावेद साहब आहे, जुनेद आहे, सलीम आहे, जीशान आहे, जेके बि आहिनि ज़िम्मेदार, तमामु इहे सभु माना मिली करे हिकिड़े कंपनी जे वर्करनि सां गेम खेॾे करे उनखे शासन जे हिसाब सां फारिग कराए वञनि था। असां इहो ई चऊं था सिंध हुकूमत खे, बाबा असांजो इंसाफ़ कयो वञे। असांखे माना तमामु कंपनी वारनि बेगुनाह बेनाज़ी असांखे ॿाहिरि कयो अथऊं, फारिग कयो अथऊं, जंहिंजी वजह खां असां हिते पुॻा आहियूं चई ॻाल्हियुनि वटि। असां